نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها فإن كل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار أما بعد فأعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم من همزه ونفخه ونفسه بسم الله الرحمن الرحيم يا أيها الناس اتقوا يا أيها الذين آمنوا اتقوا الله حق تقاته ولا تموتن إلا وأنتم مسلمون يا أيها الناس اتقوا ربكم الذي خلقكم من نفس واحدة وخلق منها زوجها وبث منهما رجالا كثيرا ونساء واتقوا الله الذي تساءلون به والأرحام إن الله كان عليكم رقيبا يا أيها الذين آمنوا اتقوا الله وقولوا قولا سديدا يصلح لكم أعمالكم ويغفر لكم ذنوبكم ومن يطع الله ورسوله فقد فاز فوزا عظيما اللهم رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي اللهم رب زدني علما اللهم رب زدني علما اللهم رب زدني علما سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم وقال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد إن عدة الشهور عند الله 12 شهرا في كتاب الله يوم خلق السماوات والأرض منها 4 حرم ذلك الدين القيم فلا تظلموا فيهن أنفسكم وقاتلوا المشركين مختصر حمد ثنا درود سلام کا کوئی واجب الاحترام معزز سامعین کرام جیئں تو سبنی کے خبر ہے हलंदड़ महीनो ज़ुल्हज्जा इस्लामी 12 महीनो ॿियनि लफ़्ज़नि में हज वारो महीनो हली रहियो आहे। अल्लाह साईं
कुरान पाक जे सूरत तौबा जे अंदर महीननि जे ॻणप ॿुधाई आहे। फरमाई त 12 महीना आहिनि। उन्हनि 12 महीननि में 4 महीना हुरमत वारा आहिनि। 12 महीननि में पहिरियों महीनो मुहर्रमुल हराम जो आहे, ॿियो महीनो सफ़र जो आहे, टियों महीनो रबीउल अव्वल जो आहे, चौथों महीनो रबीउल सानी जो आहे, पंजों महीनो जमादुल अव्वल जो आहे, छहों महीनो जमादुल सानी आहे, सतों महीनो रजब, अठों महीनो शोबान, 9 महीनो रमज़ान, 10 महीनो शवाल, 11 महीनो ज़ुल्क़ादा, 12 महीनो ज़ुल्हज्जा। अल्लाह से फरमायो त इन्हनि 12 महीननि मंझि 4 महीना जेके आहिनि उहे हुरमत वारा महीना आहिनि। इन्हनि महीननि जे अंदरि कंहिं क़िस्म जो को बि जिदाल, को क़िताल, को ज़ुल्म, को फ़साद बर्पा नाहे करणु। गुनाह जे कम खां तो उमूमन भी मना है, पर अल्लाह रब्बुल आलमीन इस्लाम में जिहाद एक अज़ीम अमल मुक़रर कयो आहे। फरमायई त जेकॾहिं जिहाद जो वक़्तु हुजे ऐं अॻियां काफ़िर ख़ामोश आहिनि, अव्हां जी छेड़छाड़ नथा कनि, तो पोइ अव्हां खे बि इजाज़त कान्हे का जो अव्हां उन्हनि सां विढ़ो ऐं अव्हां खे पंहिंजे मामलात में भी, पंहिंजे जानियुनि जे बारे में भी इजाज़त कान्हे का जो तव्हां पंहिंजे नफ़्सनि ते बि इन्हनि महीननि जे अंदरि ख़ुसूसन ज़ुल्म कयो। पर जेकॾहिं काफ़िर ऐं मुशरिक इहे हुदूद, इहे कुयूद, इहे हदूं पामाल कंदे अव्हां सां विढ़ण जे लाइ अॻु भरा थियनि तो पोइ तव्हांखे इजाज़त आहे, पोइ तव्हांखे इजाज़त आहे, पोइ तव्हां भले उन्हनि सां विढ़ो, पर अव्हांखे अगराई नाहे करणी। फरमाई वअलमू अन्नल्लाह मअल मुत्तक़ीन, बेशक अल्लाह साईं ॼाणे वठो इहा ॻाल्हि त अल्लाह साईं मुत्तक़ी परहेज़गार माण्हुनि सां गॾु हूंदो आहे। अल्लाह साईं जी मदद, अल्लाह साईं जी नुसरत, अल्लाह साईं जी हिमायत, जेके बि मुत्तक़ी परहेज़गार माण्हू हुजनि, दुनिया जी कुंड कुड़च में हुजनि, थोरा हुजनि या घणा हुजनि, कहिड़े बि मामले में हुजनि, अल्लाह साईं जी मदद मुत्तक़ी परहेज़गार माण्हुनि सां हमेशह गॾु हूंदी आहे। कलाकनि जे हिसाब सां 24 कलाक गॾु हूंदी आहे, 12 महीना गॾु हूंदी आहे। मुत्तक़ी परहेज़गार माण्हू जी जान में जेसी ताणी साह वारो सॻो चुरंदड़ आहे, तेसी ताणी अल्लाह जी मदद उन माण्हू सां गॾु हूंदी आहे। हीउ महीनो 12 महीनो आहे ऐं हिन 12 महीने जो पहिरियों अशरो हले पियो। हिन पहिरें अशरे जी 10 तारीख़ जेका आहे, इन ते हज अदा कयो वेंदो आहे। हज इस्लाम जो हिकु बुनियादी ऐं अहम फरीज़ो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, मूंखे कंहिं माण्हू जे बारे में इन ॻाल्हि जी का बि परवाह कान्हे, का बि परवाह कान्हे, मुसलमान हुजे, कलमेगो हुजे, माल ऐं ताक़त कुवत अथसि ऐं उहो हज नथो करे, पोइ उहो यहूदी थी करे मरे या ईसाई थी करे मरे, मूं मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के इन माण्हू जे बारे में का परवाह कान्हे का। हज हिकु अहिड़ो अज़ीम अमल आहे, जेकॾहिं को माण्हू ताक़त वुसअत रखण जे बावजूद भी हज नथो करे, इहो अल्लाह ऐं रसूलुल्लाह वटि वॾो मुजरिम माण्हू आहे। अल्लाह रब्बुल आलमीन हिननि 10 ॾिहाड़नि जी क़ुरान पाक में इशारतन फज़ीलत बयान कई आहे।
ऐं मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि पंहिंजे फरामीन जे अंदरि सरीहन वाज़े लफ़्ज़नि सां वॾी फ़ज़ीलत बयानु कई आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी आहे हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ी अल्लाहु ताला अन्हुमा, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जो चाचो ऐं सोट हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास बयानु करे थो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए तो मा मिन अय्यामिल अमल सालिह अहब्बु मिन हादिहिल अय्यामिल अश्र। हदीस शरीफ किताब सुनन तिरमिज़ी हदीस नंबर 2410 फरमाए त को बि नेकी जो अमल ही जेके 10 ॾिहाड़ा आहिनि ज़ुल हज्जा जा, इन्हनि में जेके बि नेकी जा अमल थियनि था, बाक़ी 11 महीना 20 ॾींहं उन्हनि में जेके बि अमल कयो हिननि 10 ॾिहाड़नि जे अंदरि थींदड़ नेक अमलनि जो मुक़ाबिलो नथा करे सघनि। हे 10 ॾिहाड़ा एतिरा अज़ीम आहिनि, हे 10 ॾिहाड़ा एतिरा अज़ीम आहिनि। साहबा चवंदा या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वलल जिहाद, जिहाद बि हिननि 10 ॾिहाड़नि जे अंदरि थींदड़ नेक अमलनि जो मुक़ाबिलो नथो करे सघे। पाण करीमन फरमायो वलल जिहाद, न जिहाद बि मुक़ाबिलो नथो करे सघे। पर जेकॾहिं उहो माण्हू जेको जिहाद में वञे पंहिंजी जान खणी वञे, पंहिंजो माल बि खणी वञे ऐं उहो उते ई शहीद थी करे माल समेत ख़तम थी वञे, हलियो इन माण्हू जे अमल जो मुक़ाबिलो ही 10 ॾिहाड़नि वारा अमल नथा करे सघनि। बाक़ी समूरे अमलनि जो मुक़ाबिलो आहे ही 10 ॾिहाड़नि जे अंदरि थींदड़ अमल वधीक तरजीह रखनि था। अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान पाक जे अंदरि फरमायो वल फज्र, कसम आहे फज्र जो, वलयालिन अश्र, कसम आहे 10 रातनि जो, वशफ़ई वल वतर, जेके ॿीणियूं हिक ॿिए पुठियां या अकेलियूं रातूं आहिनि। यानी हिन 10 ॾिहाड़नि जी जेका 21 जी राति हुजे या 32 जी राति हुजे, 1 तारीख़ जी आहे या 2 तारीख़ जी आहे, 3 तारीख़ 21 आहे, 4 तारीख़ 32 आहे, 5 तारीख़ 21 आहे, 6 तारीख़ 32 आहे, 7 तारीख़ 21 आहे, 8 तारीख़ 32 आहे, 9 तारीख़ 21 आहे, 10 तारीख़ 32 आहे। 21 जो रातूं हुजनि या 32 जो, रब्बुल आलमीन इन्हनि 10 ॾिहाड़नि ऐं 10 रातियुनि जो कसम खणी करे अहमियत बयानु कई आहे। अक्सर बेशतर मुहद्दिसीन चवंदा त इन्हनि मज़ा मुराद अश्र ज़ुल हिज्जा जा 10 ॾिहाड़ा आहिनि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिननि 10 ॾिहाड़नि में पाण बि ऐं पंहिंजी उम्मत खे बि तमामु घणी तरगीब ॾींदा हुआ ऐं पाण अमल कंदा हुआ। हिननि 10 ॾिहाड़नि में तमामु घणा नेकियुनि जा अमल कयो। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी उम्मत खे अमल जी तालीम तरबियत ॾिनी आहे। हर वक़्तु खणी ईअं चइजे त रसूल आया ई अमल करण ऐं कराइण जे लाइ हुया। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो अचण जो मक़सदु ई अमल जी तालीम हुयो। छो जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मम बत्ता अमलुहु लम युस्रि नसबुहु। सही मुस्लिम शरीफ जा अल्फाज आहिनि, जंहिं माण्हू खे अमल पोइते करे छॾियो, अमल में खुटी पियो, अमल में तबाह थी वियो, हलियो लम युस्रि नसबुहु, उन माण्हू खे खानदान कॾहिं बि अॻिते कामयाबी नथो ॾियारे सघे।
हे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुलियतन तौर सॼी दुनिया खे ॿुधाए छॾियो। मता कंहिंखे पंहिंजे नसब ते पंहिंजे ख़ानदान ते फ़ख्र हुजे त असीं सैयद ज़ादा आहियूं, असांजो नसब नामो अहले बैत सां मिले थो, इन जे करे असीं कामयाब थींदासीं। न, रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ओ मुंहिंजी धी फातिमा, अनकिदी नफ्सक, मुंहिंजी धी फातिमा पंहिंजे नफ्स खे रब जे अज़ाब बाह खां आज़ाद कराए वठ। ला उगनी अनकी मिन अल्लाहि शैया, फातिमा क़यामत वारे ॾींहुं जेकर इन मामले में न तूं पकड़जी पई आहे त पोइ आऊं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखे को बि फ़ाइदो नथो ॾेई सघां। नबी साईं खां वॾो को सैयद, नबी साईं खां को वॾो ख़ानदानी माण्हू, नबी साईं खां को वॾो शरफ़ वारो माण्हू, नबी साईं खां वॾो को इज़त ऐं मनसब वारो माण्हू, नबी साईं खां वॾो को सचो माण्हू, तक़वा परहेज़गारी वारो माण्हू, शराफ़त ऐं नेक माण्हू को बि दुनिया में न पहिरियां आयो आहे, न हींअर ईंदो, न क़यामत ईंदो। उन जो को मिसाल ई कोन्हे। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वाज़ेह साफ़ ॻाल्हि ॿुधाए छॾी त भई दुनिया में अमल कंदो त आख़िरत में कामयाब थींदो। ऐं नेकी जे अमल जो दस्तूर ख़बर त छा आहे, जेकॾहिं फ़ाइदो मिलियो त दुनिया में मिलंदो, न मिलियो त आख़िरत में अमल जो नतीजो नेक जो पक्को कन्फर्म आहे। पर दुनिया में जेकॾहिं नाफ़रमानी कयव, अमल करे ज़िंदगी न गुज़ारियो, बेअमली में ज़िंदगी गुज़ारियो, तो पोइ अल्लाह से क़ुरान में भी चयो आहे, रसूलुल्लाह भी चयो त इहे दुनिया में भी ज़लील थींदा, आख़िरत में भी ज़लील थींदा। हाणे अहले ईमान अहिड़े इस्लाम जी मर्ज़ी आहे, दुनिया में ज़लालत खे क़बूल कनि, पसंदि कनि, या दुनिया या आख़िरत जे सुकून खे पसंदि कनि। अल्लाह जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अमल जी तमामु घणी तरगीब ॾिनी आहे। अमल नेक अमल, अमल नेक अमल करियो तो दुनिया में भी सुरखरो, कब्र में भी सुरखरो, आखिरत में भी सुरखरो, वगरना तबाही और बर्बादी आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे इन तालीमात ऐं क़ुरान पाक जे आयात करीमा जो असांजे दिलनि ते असर नथो थिए, ॿुधी अणॿुधी आहे। छो जो असां इस्लाम तकलीफ़नि सां क़बूल कोन कयो आहे, असां इस्लाम तकलीफ़नि सां क़बूल कोन कयो आहे। तॾहिं असां में मुसलमाननि में नेक अमल जो क़दुरु तमामु न हुजण जे बराबरि आहे, न हुजण जे बराबरि आहे। ऐं जेके बाक़ी मुआशरती गंदगी आलूदगियूं आहिनि उन्हनि जी तमामु घणी अहमियत आहे। कंहिं न कंहिं जे लाचार में, कंहिं न कंहिं गंदगी में हर मुसलमान फाथल आहे। असां वटि क़दुरु कोन्हे, छो जो असां इस्लाम पादरनि सां क़बूल कोन कयो, या असां इस्लाम क़बूल करण खां पोइ पादर कोन खाधा, रिश्तेदारियूं कोन टोड़ियूं आहिनि, हिजरतूं कोन कयूं आहिनि, बुखूं ऐं कशाला कोन कटिया आहिनि, तॾहिं असांखे अहसासु कोन्हे। तॾहिं असां जी दिलि जे अंदरि जेको मौजूदु ज़मीर आहे उनखे इस्लाम जी तड़प कान्हे का, तॾहिं इस्लामी हुक्मनि जी क़दुरु क़ीमत कान्हे का, तॾहिं इज़त कान्हे का। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हदीस मुबारक आहे हिन अशरे जे 9 तारीख़ जे बारे में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सहाबी आहे हज़रत अबू कतादा रज़ियल्लाहु ताला पाण में फरमाइनि था त सुइल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अन सौम यौम अरफा, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का सवाल कयो वियो छा जे बारे में, अरफा जे रोज़े जे बारे में, यानी जंहिं ॾिहाड़े ते हाजी अरफा जे मैदान ते गॾु थींदा उन ॾिहाड़े जे रोज़े जे बयान में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सवाल कयो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इहो रोज़ो एॾो अज़ीम अमल आहे ऐं इन अमल खे अपनाइण वारा बि एॾा अज़ीम थींदा, युकफ़िरु सनतल मादियत वल बाक़िया। सही मुस्लिम आहे हदीस नंबर। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त
ए जेके रोज़ो रखंदा गुज़रियल ज़िंदगी जा जेके गुनाह हूंदा रब उहे बि माफ़ कंदो। ऐं जेके अञा साल आयो कोन्हे हाणे जंहिंजी इब्तिदा शुरूआत थींदी रब्बुल आलमीन उन साल में हिन इंसान खां थींदड़ जेके गुनाह हूंदा उहे अॻु वाट ई माफ़ करे छॾींदो आहे। असां मुसलमाननि असांजे मुआशरे न गुनाह खे सम्झो न नेकी खे सम्झो आहे। नेकी जी तड़प जेकॾहिं असां मुसलमाननि में हुजे हा त अॼु असांजी ज़बानों मज़ा इहे उगता सुगता जुमला न जारी थियनि था जेके जुमला इस्लाम जी बेक़दरी ॿुधाइनि था, जेके जुमला क़ुरान जी बेक़दरी ॿुधाइनि था, जेके जुमला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बेक़दरी ॿुधाइनि था। ऐं जुमला वाज़े असांखे ॿुधाइनि था त असांखे इहो इस्लाम कोन थो खपे। असांखे उहा ई शइ खपे थी जेको असांजो ज़मीर चवे थो, जेको असांजो नफ़्स चवे थो, जे नफ़्स जा असीं पूॼारी आहियूं। नेकी ऐं अमल जी तड़प उन्हनि खां पुछा करी। अल्लाह अकबर कबीरा। मक्कतुल मुकर्रमा जो दौर आहे। ॻाल्हि पे कईसूं त असां थपी बि न खाधी आहे न तॾहिं क़दुरु कोन्हे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो मक्कतुल मुकर्रमा जो दौर आहे। इमाम इब्न कसीर रहमतुल्लाह अल बिदाया वन निहाया जे अंदरि वाक़ियो नक़ल कयो आहे कि हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंमहिल दावत तबलीग कई बि अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला नो अल्लाह के प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनका जंहिंमहिल इस्लाम सां मुशर्रफ थिया, इस्लाम क़बूल कयो। हे जेको सीने जे अंदरि दिलि जो टुकड़ो आहे समूरियूं शिरकूं कुफ्र जो मुआशरे जो पंहिंजे नफ्स परस्ती जूं जेके बि आलूदगियूं हुयूं गंदियूं सभिनी खे जेॾीमहिल छॾे करे इस्लामी तौहीद बूटो जेॾीमहिल अंदरि आयो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी सच्ची मोहब्बत जेॾीमहिल दिलि में आई, मुआशरे जी मोहब्बत, औलाद जी मोहब्बत, माल मिल्कियत जी मोहब्बत, दुनियावी खराफात जी मोहब्बत के जनाब पसे पुष्ट करे छॾियो, उछले छॾियो। तो पोइ जॾहिं इस्लामी मोहब्बत अंदरि आई न पोइ हर वक़्तु इहो ई दर्द हुयो, इहा ई तड़प हुई, इहा ई सोच हुई इस्लाम खे अॻिते कीअं करियूं, तबलीग कीअं करणी आहे, मुआशरे के गंदगी मां कीअं कढणो आहे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ निर्वार थी आया। अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमाइन जिन अची करे प्रचार कनि था, कलमो इस्लाम तौहीद ही मुआशरे जो गंदगियूं सभिनी नफ़ी कनि था, इनकार कनि था, तरदीद कनि था, अज़ाब ॿुधाइनि था, हलाकत ॿुधाइनि था। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन यार जे मथां ख़बर अथव कहिड़ी हाल, प्यारा पैगंबर भी उते मौजूद हुया। सब खां पहिरियां काफिरन मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते चढ़ाई कई, सख्त तरीन तकलीफ़ ॾिनी आहे। अबू बकर सिद्दीक़ दौड़ंदो आयो, ज़ालिम हो, फासिक हो, फाजिर हो। उन माण्हू खे तव्हां मारण जी कोशिश में आयो, उन माण्हू जो नालो निशान मिटाइण जी कोशिश में आयो जेको माण्हू चए थो त अल्लाह रब्बी, अल्लाह मुंहिंजो परवरदिगार। काफ़िर छा कयो, मुड़ी विया। काफ़िर मुड़ी विया न, नबी पाक खे छॾे करे समूरे जा समूरा हज़रत अबू बकर सिद्दीक़ ते टुटी विया, मारियऊं कुटियऊं, एतिरी हालत बेहोश करे छॾियऊं। हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे छॾायो वियो, जंहिंमहिल घर में आंदो वियो आहे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ सुबुह जो इहो वाक़ियो थियो आहे, सुबुह जे टाइम ते शाम जो बेहोशी ख़त्म थी आहे, शाम जो बेहोशी ख़त्म थी आहे। जीअं ई अखियूं खुलनि थियूं, जुमला कहिड़ा हुया। अॼु मुसलमान नबी जी सुन्नतनि जा जनाज़ा कढंदो आहे। अॼु मुसलमान खे नबी जी तालीम कान थी वणे। हे मुसलमान आहे, हो बि मुसलमान हुयो। जीअं ई अखि खुले थी, अमड़ पुछा करे थी, अबू बकर कीअं आहे तबीयत? अबू बकर सिद्दीक़ चवनि था, मां फ़अल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मूंखे छॾे ॾे, मूंखे ॿुधायो त मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो छा हाल थियो। अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु
अमड़ चए थी अबू बकर उनखे छॾ तूं कुछ खाओ पी। अबू बकर जा कहिड़ा जुमला हुया? अल्लाहु अकबर फ़इन्न लिल्लाहि अलैया ला अदूकु तआमन वला अशरब शराबन औ आती बि रसूलिल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह जी ज़ात जो कसम अबू बकर ऐसी तणी ज़र्रे बराबर भी बात में चखींदो कोन, का खाइण जी शइ बात में न विझंदो, का शइ पीअंदो कोन जेसी तणी मिठड़े मोहम्मद जो दीदार करे खुद तस्दीक न करे तो प्यारो पैगंबर सही और सलामत आ। नबी सां मोहब्बत इन शइ जो नालो हूंदो आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां वफ़ादारी इन शइ जो नालो आहे। ईमान इन शइ जो नालो आहे। इस्लाम इन शइ जो नालो आहे। अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु बा औरतूं, हिकिड़ी संदड़ अमड़ा, ॿी उम्मे जमीला, ओए ॿई अबू बकर सिद्दीक़ खे सहारो ॾेई करे पेर गहरजंदा वञनि था सिधो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर में रहंदा हज़रत अरकम रज़ियल्लाहु ताला नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां मुलाक़ात थी आहे। अबू बकर सिद्दीक़ मार जे करे, तकलीफ़ जे करे, हाल खस्ता हुजण जे करे हिकु मार पई आहे, ॿियो बेहोशी आहे, ॿियो खाइण पीअण जो रोज़ो रखियल आहे। झुकिया पिया हन, खया अचनि पिया, प्यारा पैगंबर ॾिसनि था, फौरन झुकी पिया प्यारा पैगंबर अबू बकर खे चुम्मी ॾेई करे अबू बकर सिद्दीक़ जो हाल पुछनि। ओ जेके नबी जो क़दर कनि था, नबी जे ॻाल्हियुनि जो क़दर कनि था न, रसूलुल्लाह वटि इहा इज़त आहे। असां छा ॾिठो आहे, असां कहिड़ी तकलीफ़ ॾिठी आहे? नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अमल ॿुधायो आहे, इन शइ जो नालो अमल आहे। इहो अमल न आहे त जीअं दिलि चवे त निमाज़ पढ़ीसूं, दिलि चयो त निमाज़ छॾे ॾिनीसूं, दिलि चयो त जलसे ते वियासूं, दिलि चयो त न वियासूं, असांजी मर्ज़ी हलंदी, इहो अमल न आहे। इहा रसूलुल्लाह सां मोहब्बत न आहे, इहा वफ़ादारी न आहे, इहा मुसलमानी न आहे। इहा असांजी भुल आहे जो असीं 4 नमाज़ूं पढ़ूं था, हिकिड़ी कोन था पढ़ूं त मड़ई ख़ैर आहे। अमल जी असां वटि न का गुनाह जी परवाह आहे, न का नेकी जे अमल जी परवाह आहे। मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनके सहाबी हज़रत अब्दुल्लाह बिन मसऊद रज़ियल्लाहु ताला अन्हु चादा फरमाए, प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए, बेशक मोमिन जी अलामत छा आहे? मोमिन जी अलामत जॾहिं बि उनखां गुनाह थींदो या गुनाह खे ॾिसंदो न, ओ छा महसूस कंदो? ॼण तां कंहिं वॾे जबल जे हेठां वेठो आहियां, इजो थो इहो जबल मुंहिंजे मथां टुटे ऐं आउं तबाह थो थी। आहे गुनाहनि खां एॾी नफ़रत, केतिरी गुनाहनि सां मोहब्बत आहे, केतिरी गंदगियुनि सां मोहब्बत आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां बि मोहब्बत आहे, गंदगियुनि सां बि मोहब्बत आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते कलमे पढ़ण जी बि दावा आहे। बेहयाई जे कमनि में बि अॻु भरा नज़र ईंदा आहिनि। अल्लाहु अकबर कबीरा व इन्नल फाजिरा यरा दुनूबहु कदुबाबे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेको फाजिर माण्हू हूंदो न, फासिक माण्हू, दीन जो दुश्मन माण्हू, उनजी सुञाणप कहिड़ी आहे? केॾा वॾा गुनाह थियनि उन्हनि खे ॾिसंदो न, रोकींदो कोन, टोकींदो कोन, न पाण पोइते हटंदो। हदीस जो तर्जुमो जिथां खपेव तीअं करायो वञे जेका। पाण करीमन फरमायो फाजिर, फासिक माण्हू गुनाह ॾिसंदो, उनखे कंहिं क़िस्म जी का बि तकलीफ़ कान थींदी त रसूलुल्लाह जी दीन सां मज़ाक पियो थिए, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दीन जो जनाज़ो पियो निकिरे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नाफ़रमानी पई थिए, असर कोन थींदो, दुख कोन थींदो, परेशानी कान थींदी, न पाण पोइते हटंदो, न रोक ऐं टोक जो सबबु बणिबो। पाण करीमन फरमायो कीअं हूंदो? ॼण त मक्खी आई उनजे नक ते वेठी, उन इशारो करे मक्खी उॾारे छॾी आहे। असां वटि नेकी जे अमलनि जी मोहब्बत बि आया आहे, वाज़े आहे, ज़ाहिर आहे, केतिरा अॻु भरा आहियूं, ऐं बुछड़ाइनि जे कमनि खां बि बेज़ारी असांजे साम्हूं वाज़े आहे। कहिड़े क़िस्म जा असां मुस्लमान आहियूं? क़यामत वारे ॾींहुं रब जो सवाल परे, मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो सवाल परे, हिकिड़ी ख़ातून
हज़रत बीबी सुमैया रज़ी अल्लाह ताला अन्हा उहा ख़ातून औरत ऐं औरत बि का नौजवान कान्हे, ज़ईफ़ुल उमर हिकिड़ी पोढ़ी अमड़ आहे। अल्लाहु अकबर कबीरा। मक्कतुल मुकर्रमा जो सफ़ा की दौर आहे। इस्लाम क़बूल कयो आहे, कलमो पढ़ियो आहे। ॿी क़ौम वारा आया, ॿिया माण्हू आया, गैर आया न, पंहिंजा वेझड़ा रिश्तेदार। सुमैया ही छा आहे, छा पिया ॿुधूं, छा जो कलमो पढ़ियो आहे, कहिड़ो दीन क़बूल कयो आहे। सुमैया चवे थी ऐं गवाही ॾियां थी त अल्लाह खां अलावा को बि इबादत जे लाइक़ु न आहे, मुहम्मद रसूलुल्लाह मुंहिंजो रसूल। सुमैया मुड़ी वञ, सुमैया मुड़ी वञ। सुमैया चए थी न। नतीजो छा निकितो, हिकिड़ो उठ हिकिड़ी जंग में, ॿियो उठ ॿी जंग में। हिकिड़े उठ खे हेॾां हकिलियो वियो, ॿिए उठ खे हेॾां हकिलियो वियो आहे। नतीजो साम्हूं आहे, छा हालत थी हूंदी। पर बीबी सुमैया रज़ी अल्लाह ताला अन्हा न रब सां बेवफ़ाई कई, न रसूलुल्लाह सां बेवफ़ाई कई। अमल इन शइ जो नालो आहे, इस्लाम इन शइ जो नालो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां वफ़ादारी इन शइ जो नालो आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत बीबी सुमैया रज़ी अल्लाह ताला पहिरीं औरत इस्लाम जी शहीद आहे। हिन क़यामत वारे ॾींहुं पाण इन्हनि करतूतनि सां हलंदासीं। ऐं उहा बीबी सुमैया हिकिड़ी पुछा करे ऐं औरत थी करे हेॾी क़ुर्बानी ॾेई आयुसि। तव्हां मर्द आहियो, किथे आहे मर्दानगी। हज़रत उम्मे अमारा रज़ी अल्लाह ताला ग़ज़वा हो जो मौक़ियो आहे, जंहिंमहिल काफ़िर मुसलमाननि ते हावी थी विया हलिया, मुसलमान छिड़ो छिड़ थी विया हलिया, टुटी विया हलिया हिक ॿिए खां। हज़रत उम्मे अमारा पहिरियां पाणी पई पियारे, जेके ज़ख़्मी हुया उन्हनि जी मरम पटी पई करे। हज़रत आयशा भी मौजूद आहे, हज़रत उम्मे सुलैम भी मौजूद आहे। और औरतन जी तालीम तरबियत ईअं थींदी आहे, औरतन के इस्लाम से मोहब्बत ईअं सेखारबी आहे। औरतूं मुड़स विढ़न पिया, भाइर विढ़न पिया, पुट विढ़न पिया, और घर में वेठो आहूं दाहूं कूकूं कोन पयूं कनि, दाद दिलेरी सां उते पाण मौजूद आहिनि, मरम पटी कनि पयूं, खाधा पचाए करे खाराइनि पयूं, पानी भरे करे पहुंचाइनि पयूं। जंहिंमहिल इहा नोयत आई आहे, हज़रत उम्मे अमारा जी जेॾी महिल नज़र पई आहे, उहो पाणी वारो मशकीज़ो उते उछलियो आहे। को साहबी शहीद थियल आहे, उनजी तलवार खणी करे फौरन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि पुॻी आहे। औरतनि जी दिलि में इहा वफ़ा हुई। असां मर्द आहियूं, असां मुड़ुस माण्हू आहियूं, असां मुसलमान आहियूं। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे साम्हूं अची करे बीठी आहे, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंध मथे करे काफ़िर खे ॾिसण जी कोशिशि कंदा। उम्मे अमारा छा थी चयो, या रसूल अल्लाह, अव्हां पंहिंजो चेहरो मुबारक हेठि करियो, कंहिं ज़ालिम जो को तीर का तलवार तव्हां ताईं न पहुचे। पहिरियां उम्मे अमारा जो कंध ऐं सीनो हूंदो, पोइ तव्हांजो वारो। ओ उन्हनि नमाज़ूं छॾियूं हूंदियूं, उन्हनि ईअं इंशालाऊं कयूं हूंदियूं। संदन पुत्र अब्दुल्ला बिन ज़ैद बिन आसिम मौजूद आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं उम्मे अमारा वेझी थींदी पई अचे, अब्दुल्ला खां पुछा कंदा, अब्दुल्ला इहा औरत केर आहे? चई, या रसूल अल्लाह, इहा मुंहिंजी अम्मा आहे, मुंहिंजी अम्मा। ओ खुश नसीब फर्ज़ंद अहिड़ा हूंदा। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जीअं वेझो अचे पई, कुल्हे में धक लॻो आहे, तीर लॻो आहे, ज़ख़्म रत वहे पई। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछा कंदा, अब्दुल्ला तो इन उम्मे अमारा जो पुट आहे? चयो, या रसूल अल्लाह, हा।
तो अब्दुल्ला भज पंजे अमर जे जख्म ते काशे रख तो रत भी ही वने हली पर उमे हमारा रजी अल्लाह ताला न पोते अचे डिजी वही हली कमजोर थी गई रही दाबा आया जान जो खतरो हुयो पुट मरी वेंदो हलियो घर उजड़ी वेंदो हलियो रिश्तेदार टुटी वेंदा हलिया तो ही हिकिड़ी औरत रसूल ते कुर्बान थी आई है जदी या रसूल अल्लाह इन जख्म के छड़े जो बस असांजी सिर्फ हिकिड़ी अवां का इल्तिजा है उदुल्लाह अल्लाह का दुआ कयो अल्लाह का दुआ कयो केड़ी जेका तव्हां आऊं भी दुआ कंदे अल्लाह जन्नतुल फिरदौस नसीब फरमा इन्हनि लक्षणनि सां हेडी कुर्बानी ॾियण जे बावजूद में चवे थी या रसूल अल्लाह दुआ कयो त अल्लाह साईं मूंखे मुंहिंजे खानदान के जन्नत में तहां जो गुलाम ऐं खादिम ऐं पड़ोसी बणा प्यारा पैगंबर वली मले दुआ कनि था अल्लाह ऐं अल्लाह अल्लाहुम्मा जअलहुम अल्लाह इन्हनि खे तू बणाए रुफ़क़ाई फिल जन्नत जन्नत में इन्हनि खे मुंहिंजो रफ़ीक बणाए छॾ मुझे पड़ोसी बनाए कर हजरत अफरा बिनते उबैद बिन बाता रज़ी अल्लाह ताला अल्लाह अकबर कबीरा औरतन जा किस्सा औरतन जो बहादुरियूं अज असा मुसलमानन ते हैफ थियूं कन मर्दन ते जेके असा हर मामले में तो बड़ा बहादुर चालाक आहियूं पर दीन जे मामले में आऊं जा तो सिगरेट जो खाली उछल खोखो भी असा का भलो ओहो भी खणी करे के कम में आंदो वेंदो आहे दुकानदार सामान खंधो लिखी छॾींदा असां तो कंहिं खंधे में भी कोन आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रब्बुल आलमीन 7 पुट अता कया 7 पुट ऐं 3 मुड़सन मजा 3 मुड़सन मजा 7 पुट रब्बुल आलमीन अता कया 6 पुटन जी एड़ी तालीम तरबियत कया जो इस्लाम जे पेरे गज़वे बदर में शरीक थिया विड़िया काफिरन सा आई 3 गज़वात जे अंदर ये 6 पुट शहीद थी आलिया अमड़ रांबाट कया अमड़ पोइते अची वई हली दीन के छड़े दिनो दीन ते अमल कोन कयई हेडो मुझो नुकसान भी थिए ना मुआशरे में फख्र कंदी ही त उहा अफर आया जेका रब्बुल आलमीन 6 पुटन जी कुर्बानी कबूल करे मुखे नाज ॾेई छॾियो आहे मुआशरे वारी औरतन ते जिथे भी वञे थी या अफरा 6 पुटन जी शहादत शहीदन जी अम्मा अहिड़ियूं मायूं जेके पंहिंजे पुटनि जा सिर कटाइनि पियूं उहे नेकी जे अमलनि में पोइते हूंदियूं गुनाहनि में अॻिते हूंदियूं असल में असां गुनाह के गुनाह सम्झो कोन्हे नेकी के नेकी सम्झो ही कोन्हे हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हु का रिवायत आहे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इय्याकुम व मुहक़्क़िरातिद दुनूब फ़इन्नहु यज्तमिअना अला अर्रुजुल हत्ता युहलिकनाहु पाण करीमन फरमायो गुनाह नंढड़ा हुजन या वॾा हुजन पंहिंजो पाण खे बचायो नंढड़ा गुनाह को मसलो ही कोन्हे पाण करीमन फरमायो हिकिड़े माण्हू जे मथां एॾो बोझ थी वेंदा तव्हांजो हुनखे तबाह ऐं बर्बाद करे छॾींदा या आयशा इय्याकि व मुहक़्क़िरातिल अमाल फ़इन्न लहा मिनल्लाहि तालिबा आयशा पंहिंजो पाण खे नंढड़े गुनाहनि खां बि बचाइजां छो जो क़यामत वारे ॾींहुं रब्बुल आलमीन नंढड़े गुनाहनि जे बारे में बि सवाल कंदो असां ने किताब खोलियो अल्लाह अकबर कबीरा शायद के किथे अच्छी पेन जो को टुबको लगल हुजे किताब कारा ही कारा हूंदा हज़रत उम्मे शुरैक रज़ी अल्लाह ताला अन्हा अमल जी ॻाल्हि पई हले नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जना मक्कतुल मुकर्रमा में दावत व तबलीग कई आहे हिन औरत इस्लाम कबूल कयो इस्लाम कबूल करण खां पोइ छा घर में वेही रही ना
रात जो, शाम जो, मंझंदि जो, सुबुह जो टाइम वचो लिकियो लिकियो निकिरियो वञे घरों केॾां ॿियनि कुरैशी घरनि ॾे, उन्हनि औरतनि ॾांहुं जेके दुनियावी माहौल जे हिसाब सां, दोस्ताणे हिसाब सां हिन जूं वेझड़ा हुयूं, उन्हनि खे वञी करे तौहीद पई सेखारे, तालीम पई ॾे रसूलुल्लाह सां वफ़ा जी, अमल जी अहमियत पई ॿुधाए, क़यामत वारे जी मोमिन जे शान जे बारे में पई ॿुधाए। कुरैशनि खे ख़बर पई आहे ही औरत ही कहिड़ा कम पई करे, उनखे फौरन ॿधऊं, ॿधी करे उनखे उठ ते चाढ़ियो, ऐं उठ उहो जंहिंजे मथां का बि पलणी कान, हथ ॿधी उठ ते विहारे उठ में ॿधऊंसि। हाणे हिनखे केॾां खयो पिया वञनि, पंहिंजे ॻोठ मां, पंहिंजे मके मां नेकाली ॾियणु, परे उछलणु, परे कढणु। अल्लाह अकबर कबीरा। उम्मे शुरैक फरमाए टे ॾींहं ज़ालिम मूंखे खाधो पीतो कोन ॾींदा हुया, टे ॾींहं मुंहिंजा हथ ऐं मुंहिंजो जिस्म कोन खोलींदा हुया। हिकिड़े ॾींहं जो ईअं थियो, सफ़र में वेंदे वेंदे ही थकी पिया, हिननि पंहिंजा साज़ो सामान लाहे करे सुम्ही पिया, ऐं उठ ते ॿधी पई आहियां, उठ ते ॿधी पई आहियां, तव्हांजो मूंखे शिद्दत सां उञ लॻी आहे, पाणी जी तड़प पई थिए। असां वटि त सभु शइ वाफ़िर मिक़दार में मौजूदु आहे, चरी जे महिल उञ लॻी आहे, पाणी जे लाइ तड़प कयुमि, आवाज़ कयुमि, केॾी महिल जो अखि पटे करे ॾिठमि त ॾिसां मुंहिंजे वात जे साम्हूं हिकिड़ो पाणी जो डोल आहे, ॾींहं जो उहो डोल निवियो आहे, मूं पाणी पीतो आहे उन डोल मज़ा। जेॾी महिल मूं ढुक पूरो भरियो, उहो डोल पोइते हटियो, वरी मथे थी वियो हली, ऐं कदम ते बि न पई करे सघां त ॾिसां मथे छा आहे, पाणी अचे किथां पियो। पहिरियां जे महिल इहो ढुक भरे पूरो कयुमि, वरी इहो डोल लही आयो, वरी साॻी कैफ़ियत, तव्हांजो आउं पाणी पी ड्रॉ कयुमि, ऐं पोइ आख़िर में इहो डोल सॼो मुंहिंजे जिस्म ते हारजी पियो, जिस्म ते हारजी पियो, मुंहिंजा कपिड़ा, मुंहिंजो जिस्म सॼो पुसी वियो, ऐं मूंखे सुकून अची वियो, मुंहिंजी तबियत में फ़ाक़ो अची वियो। जेॾी महिल हुनजी अखि खोली डोड़ी आया, ही पाणी, ही हथ बि ॿधा पिया, पोइ पाणी किथां आयो, असांजो खयो अथई, डोड़ी करे वञी पंहिंजा थांव चेक कयो, पाणी जीअं आहे थांवनि में जेतिरो आहे ओतिरो मौजूदु आहे। उम्मे शुरैक सची सची ॿुधा थी पाणी किथां आयो। उम्मे शुरैक वाक़ियो बयानु करे थी, उहे समूरे जा समूरा मुसलमान थी विया हलिया। तव्हां मूं कंहिंखे मुसलमान कयो आहे? मुसलमान त ठहियो, पर जंहिंखे लाइन ते आणियो था न उनखे बि पोइ धिके ॾींदासीं। ओ काफ़िर अॼु वीचारा असांखे चवनि पिया, साईं असीं इस्लाम त क़बूल करियूं, पर बेयारो मददगार थी करे मारिया कुटिया परेशान कया वेंदासीं, केरु साथ ई कोन थी। असां मुसलमान जो नबी जे दौर जे काफ़िरनि जी ॻाल्हि न कयो, त उन्हनि जो असांजे बारे में छा ख़्यालु हुयो, या उन खां बाद वारे काफ़िरनि जी ॻाल्हि न करियो त असां मुसलमाननि जे बारे में उन्हनि जो छा ख़्यालु हुयो, असां ते उन्हनि जो छा इतमादी भरवसो हुयो, असांजे पंहिंजे मुआशिरे वारा ॿुधाइनि। हिकिड़े खे चयमि कलमो पढ़, मुसलमान थी वञे हलियो, अल्लाह जी ज़ात जो कसम, अल्लाह जे घर में वेठो आहे, वाक़ियो बि रब जे घर जो आहे, गवाह बि इन मस्जिद में अंदरि मौजूदु आहे। खिली करे चए थो, साईं असां मुसलमान थियूं या न थियूं, फ़र्क़ु कहिड़ो आहे?
समझो पिया फर्क कहिड़ो आहे कंहिंखे का तकलीफ़ कान थी हूंदी पर असां खां पुछा करियो इस्लाम कीअं आयो इस्लाम जे लाइ केतिरियूं कुर्बानियूं हुयूं ऐं इन्हनि जुमलनि असांखे केॾी वॾी तकलीफ़ ॾिनी हूंदी असां ते कंहिं क़िस्म जी का बि रिंग कान चुरी जुम कान चुरी हूंदी माना उन्हनि जी नज़र में मुसलमान या गैर मुसलमान अक़ीदतनि हफ़ालनि लक्षणनि किरदारनि हयान अखलाकनि सभु बराबरि आहे हज़रत उम्मे शुरैक तकलीफ़ूं बर्दाश्त करे पूरे काफ़िले खे इस्लाम ॾांहुं आंदो मुसलमान थी वई हली हज़रत अबू उमामा रज़ी अल्लाह ताला अन्हु चए थो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुरनी बिअमलिन सुनन नसाई हदीस नंबर 2223 आहे अल्लाह जा प्यारा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे अमल जी वसियत कयो नेक अमल जी मूंखे तरगीब ॾियो असांखे आहे अहिड़ो शौक़ु असां पुछूं त कोन था पर ज़ोरी मथो खाए ॿुधायो वञे थो त रब अमल करण जे लाइ तयारु न आहियूं मुसलमान आहियूं अचूं हिन मस्जिद में कोन था ख़वाब जन्नतुल फिरदौस ॾिया अल्लाहु अकबर कबीरा ऐं दुआऊं फेसबुक ते पोस्टूं कहिड़ियूं आहिनि अल्लाह उमर साईं जहिड़ो हुक्मरान मोकल उमर साईं जहिड़ो हुक्मरान मोकल ओ हुक्मरान जेके ईंदा आहिनि उहे रईयत जे लक्षणनि ते ईंदा आहिनि अवाम जे किरदार ते ईंदा आहिनि अवाम जे अमल ते ईंदा आहिनि रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस बारिका पाण करीमन फरमायो जॾहिं बदआमाली जाम थी वेंदी हली ज़कात बंदि थी वेंदी हली शराब आम थी वेंदो हलियो वालिदैन जी नाफ़रमानी आया हूंदी बदकारी ज़ना आम हूंदी पोइ छा थींदो अल्लाह ताला जे मखलूकात में जेकॾहिं जानवर न हुजनि रब्बुल आलमीन अहिड़नि बदबख्तनि ते मींहुं कोन वसाईंदो अॼु अवां या थोरो गौर कयूं त जेके रब जो रहमतूं वसनि थियूं शायदि जानवरनि जे करे वसनि थियूं पाण करीमन फरमायो अॻिते पोइ इन्हनि जे मथां गैर हुक्मरान मुसलत थींदा जेके इन्हनि जो को ख़्यालु कोन रखंदा को एहसास कोन कंदा को इन्हनि ते रहम कोन ईंदो आहे रहम कंहिं हिकिड़े हुक्मरान जो नालो ॿुधायो जंहिंखे हिन क़ौम ते रहम हुजे कोन्हे हुक्मरान उमर जहिड़ा ईंदा आहिनि त पोइ उते रईयत में सोणे उस्मान जहिड़ा हुजणु खपनि जिन्हनि जे हया जा मिसाल हुजनि असांजे मुआशिरे असांजे मुसलमान जे हया जा देवाला निकिता पिया आहिनि हुक्मरान अचे उमर जहिड़ो और उते हया वारा मौजूद हुया त काफ़िरनि खे बेहयाई सेखारी हुक्मरान उमर जहिड़ो अची वञे हलियो त अव्वल त मुसलमाननि खे कुटे हया सेखारी ओ हुक्मरान उमर जहिड़ा ईंदा तो पोइ उते माण्हू सोणे अली जहिड़ा हुजनि ओ हुक्मरान उमर जहिड़ा अचनि तो पोइ उते माण्हू हसनैन करीमैन जहिड़ा हुजनि माण्हू कहिड़ा ऐं सोच हुक्मरान उमर फारूक जी अमल ही दुनिया मकाफ़ात अमल आहे दुनिया में नेक अमल कंदो दुनिया में सुकून आहे आख़िरत में सुकून आहे वगरना तबाही बर्बादी मुक़द्दर आहे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन साहबी अल्लाह जा रसूल मूंखे अमल ॿुधायो पाण करीमन फरमायो अलैका बिस्सौम फइन्नहु ला इदन ला रोज़ा नफली रखंदो करे इन जो मुक़ाबलो आहे ही 9 अरफा वारो रोज़ो ख़बर पइजी वेंदी केतिरा मुसलमान केतिरियूं मुसलमानियूं रखनि ख़बर पइजी वेंदी हली त असांखे जेके वाक़ियात ॿुधाया विया बहादुरी जा कुर्बानियुनि जा तकलीफ़नि जा मुशक़तनि जा इस्लाम ऐं ईमान जे क़दुरु क़ीमत जा रब रसूल सां वफ़ादारी जा 9 अरफा ते 9 तारीख़ ते ख़बर पइजी वेंदी हली त केतिरनि वफ़ा जो सबूत ॾिनो आहे केतिरनि अमल कयो आहे हिन अशरे में कुर्बानी आहे अज़ीम अमल आहे चङा भला कुर्बानी कोन था कनि ऐं हिकिड़ी ॻाल्हि यादि रखिजो कुर्बान सुन्नत आहे
फर्ज़ कोन्हे। जंहिं माण्हू जी ज़िंदगी में फ़र्ज़ न आहे, जुमला बुज़ुर्गो यादि करियो, जंहिं अहमियत ॾियो या न ॾियो ॻाल्हि खे, हैसियत ॾियो या न ॾियो मौलवी अब्दुल रशीद खे, पर ही रब्बुल आलमीन मोहम्मद रसूलुल्लाह जो फ़ैसिलो आहे। जंहिं माण्हू जी ज़िंदगी में फ़र्ज़ न आहे, उन माण्हू जी ज़िंदगी जो सुन्नत ऐं नफ़ल क़बूल कोन्हे। असांखा फ़र्ज़ पूरा थियनि, कुर्बानी ते ज़ोर कयूं था। कुर्बानी छो जो उहो ज़ाहिरी अमल आहे, न कंदासीं माण्हू टोकू कंदा, यार हेॾो वॾो दुल न हो, फिलाणनि कुर्बानी कोन कई आहे, तोब। पर हे मुआशरे में हेॾी तबाही आहे, केर बि तोब करण जे लाइ तयारु न आहे। कुर्बानी अज़ीम अमल आहे। कुर्बानी तक़वा जी बुनियाद ते थींदी आहे, ऐं तक़वा जो बुनियाद इहो न आहे कुर्बानी कईसूं गोश्त खणी पंहिंजा फ़िर्ज भरे छॾियासीं हलिया। इहा तक़वा न आहे। तक़वा इहा आहे असां बिस्मिल्लाह करे सीर विधी आहे, अल्लाह क़बूल कजांइ। गोश्त जो ॻभो घर अचे या न अचे का बि परवाह कान्हे का। रब साईं सभु कुझु ॾिनो आहे, वठी पेसनि सां खाईंदासीं। ग़रीबनि मिसकीननि खे उते घरनि में पहुचाए अचिणो आहे। कहिड़ा जेके वीचारा सवाल करण ईंदा आहिनि, पुछा कयो हिन फ़क़ीर खां लिस्टूं, पुछा कयो हिन फ़क़ीर खां उन्हनि ग़रीबनि मिसकीननि जा दर्द। मुआशरे में सभु रहनि पिया। अल्लाहु अकबर कबीरा। ओ तव्हांखे सालनि जूं हिस्ट्रियूं ॿुधाईंदा साईं, एतिरनि सालनि खां कुर्बानी जो गोश्त नाहे ॾिठो असां घर में, भरियो फ़िर्ज ऐं असां कुर्बानी कई आहे। कुर्बानी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, बेऐब जानवर हुजे, अज़ीम अमल आहे, सुठो हुजे, ताज़ो हुजे, अख खां काणो न हुजे, सिंग भगल या कटियल न हुजे, कन कटियल या टुकियल या सुराख वारो न हुजे, टंग भगल न हुजे, बिल्कुलु बेऐब हुजे, ऐं उन सां गॾोगॾु बिणांदो हुजणु लाज़मी आहे। बिॾंदो हुजणु लाज़मी आहे। बकरी आहे, रिढ आहे, उहा हिकिड़े ई घर जे तरफ़ों काफ़ी आहे, उन में हिसा कोन थींदा। ढगी आहे, पाॾो आहे या उछ आहे, उन में वधीक हिसा थियनि था। जेकॾहिं केरु अकेलो को गाबो करे सघे थो, 2 कन 3 कन 4 कन 5 कन 6 कन 7 ताईं गाबो ईंदो, 7 ताईं पाॾो ईंदो, 10 ताईं उठ ईंदो, हिकिड़ो करे सघे थो। पर गाबे जी पाॾे जी हद 7 माण्हू आहे, उठ जी हद 10 माण्हू आहे। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे, अल्लाह से मूंखे अव्हां खे समूरे मुसलमाननि खे क़ुरान हदीस इस्लाम जी अहमियत क़दरो क़ीमत सम्झणु, पंहिंजी इस्लाह करणु, ऐं सहाबा अहले बैत औलिया किराम मुहद्दिसीन उलमा जे इस्लाम ख़ातिर ॾिनल क़ुर्बानियुनि जो क़दुरु ऐं क़ीमत अहमियत खे सम्झी करे पंहिंजी गुनाहनि वारी